ॿुधाईंदासीं नसीराबाद में भी अवामी वर्कर पार्टी पारां यूनिस राहो मुख्तियार ख़ालिद ऐं ॿियनि जी अॻवानी में मज़दूरनि सां यकजहती तौर एहतजाज कयो वियो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अल्लाह बख्श कुरैशी। बिल्कुल नाज़रीन, ते अवामी वर्कर्स पार्टी के मरकजी सॾ ते मज़दूर यकजहती के बुनियाद ते एहतजाज किया वियो आहे। अचो खाइन मालूम करूं त हू छा था चवनि। पूरे पाकिस्तान अंदर जेका हींअर ही लॉकडाउन दौरान सूरत हाल आहे उन में वधि लोड़ियो आहे मज़दूर पोरियत ऐं ख़ासि तौर ते ॾियारीदार पोरियत। करोड़ पोरियत ही मुख़्तलिफ़ इदारनि मां निकाली ॾेई सघिया आहिनि या निकाली ॾियणु चाहिनि था। ऐं अहिड़ी सूरत हाल में जिथे डॉक्टर्स सां हालत हुजे, जिथे शागिर्दनि सां हालत हुजे, जिथे पोरियतनि सां हालत हुजे, उते लाज़मी तौर ते ही ॾाढो वॾो पेंडेमिक जेको आहे क्रिएट थींदो मुल्क अंदरि। ऐं हाणे त वरी ही हशर थियो आहे त असां ॾिसूं पिया त ही नाले मात्र लॉकडाउन पिया कनि ऐं हथरादू तौर ते ही वबा फैलाइनि पिया। इन सूरत हाल में असीं सॼे पाकिस्तान अंदरि पंहिंजे जेके बुनियादी राइट्स आहिनि उन्हनि जे बुनियाद ते गॾु थिया आहियूं ऐं पूरे पाकिस्तान जे समूरनि ज़िलनि में अॼु एहतजाज आहे। ऐं पैरामेडिकल जेको स्टाफ आहे या जेके डॉक्टरनि जा मसइला आहिनि उन्हनि खे हिफ़ाज़ती सामान मुहैया कयो वञे ऐं जेके शागिर्दनि जूं फीसूं आहिनि हिकु त उहे ॻरियूं आहिनि भरे कोन था सघनि ऐं हींअर लॉकडाउन आहे ऐं असीं मुतालबो था कयूं उन्हनि जी फीसूं उहे माफ़ कयूं वञनि। जो त हे जेको लॉकडाउन थियो आहे तक़रीबन 2 महीना गुज़री विया आहिनि। सिर्फ़ु वाइदे जे मथां वाइदो कनि था त राशन ॾियूं था, मज़दूरनि खे रिलीफ ॾियूं था, पर हिमत ते का शइ मिली कान्हे का। करे असांजे अंदर खे झांके ॾिसनि त असांजे दिलनि में छा आहे, असांजे बचनि खां गुज़र पर केतिरो शइ असां कहिड़ो टाइम पास था कयूं। खुदा पोइ हक़ कयो। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सन टीवी न्यूज़, नसीराबाद।